بسم الله الرحمن الرحيم. अवल नाम अल्लाह जो डॉक्टर अल्ताफ हुसैन साहब जो ॾींहं सारे अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾींहं सारे ॾई न पचारे मिर्निया महिरबान घणो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आल मुहम्मद। हदीस शरीफ़ में अचे थो त अल्लाह जी मार्फत जेकॾहिं हासिल करणी आहे त इल्मु हासिल कयो। ऐं ॿी हदीस ईअं अचे थी पई, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अना मदीनतुल इल्म अली बाबा, अली इल्म जो शहर आहियां, अली हुन जो दरवाज़ो आहे। त यकीनन ही जेको असांजो हिकिड़ो अहम डॉक्यूमेंट आहे नहजुल बलागा, जेके सैयद रज़ी साहब मुरतब कयो, उन में मां हिकिड़ी अहम ॻाल्हि करणु चाहींदुसि। माना हिकिड़ो मौक़ुफ़ पेश करणो आहे। हज़रत अली अलैहिस्सलाम जो हिकिड़ो कौल आहे त हुकूमत कुफर ते हली सघे थी, लेकिन नाइंसाफ़ी ते न हलंदी। मुंहिंजो वालिद साहब महबूब अली जोखियो उन नहजुल बलागा ते मुख़्तसर कमु कयो। मां सिर्फ़ु हिकिड़ो सादो सिंपल हिकिड़ो उस्ताद आहियां। मुंहिंजे वालिद साहब जेको कमु कयो नहजुल बलागा ते, उन में उथंदे हिकिड़ी शयूं नहजुल बलागा मां चूंड कई। हिकिड़ो हुयो त मालिक अश्तर ॾांहुं ख़त जेको मौला अली अलैहिस्सलाम मोकिलियो हुयो। मिस्र जो वाली हुयो मालिक अश्तर, त हुनखे इंतिज़ामी उमूर कीअं हलाइणा आहिनि सियासी हवाले सां। त हिकिड़ो ख़त उन जो तर्जुमो सिंधी में थियल आहे, ऐं ॿियो इमाम हसन अलैहिस्सलाम ॾांहुं वसियतनामो। इहो हिकिड़ो नंढड़ो किताब मुंहिंजे वालिद साहब जो छपियल हुयो। उन खां पोइ दीवान अली ते बि कमु कई, जंहिंमें वखर सोविया, सच जा सनेहा। ऐं ॿियो बि हिकिड़ो किताब आहे जेको नहजुल बलागा जे इक़्तिबास ते आहे, सिंधीअ में ख़ासि करे। मौज़ू वार हिकिड़ी चूंड कई वई त जीअं आसानी सां आम माण्हू सम्झी सघे। मां हिकिड़ो पंहिंजो मुशाहिदो नंढे पिण जो तव्हांजे साम्हूं पेश कयां थो। उन मां तव्हां अंदाज़ो करे सघो था त नहजुल बलागा जेको मुंहिंजे वालिद साहब लिखियो हुयो, जंहिंमें मालिक अश्तर ॾांहुं ख़त ऐं इमाम हसन अलैहिस्सलाम ॾांहुं जेको वसियतनाम जे लाइ जेको वसियतनामो हुयो, उहो शाया कराए 1973 में असांजो सिंधी ॿोलीअ जो हिकिड़ो सुठो अदीब हुयो मोहम्मद उस्मान डीपलाई। पहिरीं ॻाल्हि त नालो खणणु न घुरिजे, पर मां नालो खणां थो पियो। उन जे अॻियां पेश की। मां नंढो हुयुसि, मां 6 दर्जे में पढ़ंदो हुयुसि, त मोहम्मद उस्मान डीपलाई साहब उहो किताब हथ में खणी ऐं मुंहिंजे वालिद साहब खे चयईं त तव्हां शिया आहियो छा? मुंहिंजे वालिद साहब मोट में जवाबु ॾिनो त छा हज़रत अली रुगो शीयनि जो आहे छा? हाणे इहो हिकिड़ो अहम नुक़्तो आहे। हिकु असां माण्हू फिरके वारे में एतिरो त विरहाइजी विया आहियूं जो असां हज़रत अलीअ खे ॼण मख़सूस हिकिड़े दाइरे में आणे छॾियो आहे त भाई हज़रत अली अलैहिस्सलाम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शीयनि जो आहे। ऐं इन में ज़ाहिर आहे त असां सभु जेको जिते ख़ाल पए थो, इन में सभु असां शामिल आहियूं इन ख़ाल पैदा करण में। हिकु त जेकॾहिं नहजुल बलागा खे ॾिसिजे थो त घणे क़दुरु उनजी जेका शुरूआत जेका ख़ुतबनि जी आहे, उन में इंतिज़ामी उमूर ऐं सियासी हवाले सां गुफ़्तगू थियल आहे। माना असांखे सची ॻाल्हि इहा आहे त असांखे हज़रत अलीअ जी ज़िंदगी या हज़रत अली जा ख़ुतबा ऐं जेके मकतूब आहिनि, उहे सियासी हवाले सां ॾिसणु खपनि।
जंहिंखे असां नथा ॾिसूं। मां ज़ाती तौर ते को मज़हबी माण्हू कोन आहियां को, पर हिकिड़ो पंहिंजो मौक़िफ़ ॿुधायां थो पियो त असां माण्हू सियासी हवाले सां या मज़हबी हवाले सां वीचारा आहियूं। असां खे इहो शऊर ई कोन्हे को त सियासत थींदी छा आहे। मौजूदा दौर में जेकॾहिं सियासत ऐं गंदनि माण्हुनि जे हथ में अची वई आहे त उहा सियासत हींअर रुख ई का ॿी वठी वई आहे। भली ठीकु आहे, पर सुवाल इहो थो पैदा थिए त नहजुल बलागा जो आया हिन मुआशिरे में कारज कहिड़ो आहे, ज़रूरत कहिड़ी आहे, इन शइ खे ॾिसण जी ज़रूरत आहे। मौला अली अलैहिस्सलाम जेको कुझु कयो आहे इहे सॼी पहिरियों हिसो त ॼणो हुनजी सियासी ज़िंदगी आहे। हिकिड़ा सियासी हवाले सां हुन हिकिड़ो शऊर ॾिनो आहे माण्हुनि खे, आम माण्हुनि जे लाइ शऊर ॾिनो आहे। पर असां माण्हुनि आम माण्हूअ ताईं उहो सियासी शऊर न पहुचायो आहे। ज़रूरु किथे न किथे ख़ाल आहे। इन ख़्याल खे असांखे ॾिसणो पवंदो, जाचणो पवंदो। माना हींअर बि जेकॾहिं त असां पंहिंजी समाजी ज़िंदगी ॾिसूं, असां पंहिंजी सियासी ज़िंदगी ॾिसूं, त सच करे पुछो त असांजी जेके सियासी चालू आहिनि या असां जिन माण्हुनि जे पोयूं सियासी हवाले सां लॻूं था पिया, उहे अली जा पैरोकार ई कोन्हनि के। पैरोकार छा मक़सदु आहे त उन फ़िक्र जा माण्हू ई कोन्हनि के। हाणे इहो ख़्यालु यकीनन असां माण्हुनि जो ई पैदा कयल आहे। हिकिड़ी इहा ई ॻाल्हि आहे त असांखे इहो हज़रत अली अलैहिस्सलाम आम माण्हुनि जे अॻियां अहिड़े अंदाज़ सां पेश कयूं त बाबा हू कंहिं मख़सूस तबिके जो माण्हू कोन्हे को, हू मख़सूस कंहिं हिकिड़े फ़िक़े जो माण्हू कोन्हे को। हज़रत अली त सभिनी जो आहे। तव्हां उन दौर जे माण्हुनि जे जेके आहिनि उन्हनि जा तव्हां अहिड़ा डॉक्यूमेंट कढी त ॾिसो त उन में किथे फ़िक्री हवाले सां, इल्मी हवाले सां किथे तव्हांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं मिलंदियूं। त हिन में नहजुल बलागा में उहे सियासी उमूर बि आहिनि, इंतिज़ामी उमूर बि ॼाणायल आहिनि, ऐं उन खां अलावा समाजी ज़िंदगी, असांखे समाज में कीअं हलणो आहे, समाज में कीअं उथणो आहे। भली असां केतिरा बि घणा मोतबर थियूं, पर समाज में असां माण्हुनि जी जो असां माण्हुनि जो किरदारु जाचियो थो वञे पियो, जाचियो वेंदो, जाचणु घुरिजे। त इहे शयूं तव्हांखे नहजुल बलागा में मिलंदियूं। आम तौर ते घरू ज़िंदगी असांखे कीअं गुज़ारणी आहे, पाड़े वारनि सां कीअं गुज़ारणो आहे, आम माण्हू सां ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे, आम माण्हुनि सां इख़लाक़ियात जे हवाले सां कीअं पेश अचिणो आहे, असांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते गौर करणु घुरिजे। इहो सच करे पुछो त इहो असां माण्हुनि जो, लिखियल पढ़ियल माण्हुनि जो ऐं असांजे उलमाउनि जो जे विच में हिकिड़ो ख़्यालु आहे। हाणे जॾहिं न असां इल्मी हवाले सां तमामु वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं त कयूं था पिया, उहे इल्मी ॻाल्हियूं सिर्फ़ु आलमनि जे लाइ, मख़सूस तबिके जे लाइ आहिनि। लेकिन असां चाहियूं था त हिन जो जेको कारज आहे उहो आम समाज जे लाइ आहे। त समाज ताईं इहे शयूं पहुचाइण जे लाइ असांखे हिन नए सिरे सां ॾिसणु खपे ऐं मौला अली अलैहिस्सलाम जी ज़िंदगीअ खे सियासी हवाले सां ॾिसणु खपे। इहा इन शइ जी सख़्तु ज़रूरत आहे। मूंखे डीपलाई साहब वारी ॻाल्हि क्लिक थी त तव्हां सभु शिया आहियो छा? अली रुॻो शींहं त कोन्हे को। असांखे इहो इहा ॻाल्हि ॿाहिरि कढणु खपे। माना असां माण्हू जॾहिं फिरके वारे में जॾहिं फसी था वञूं या फिरके वारे जी जॾहिं ॻाल्हि था कयूं त पोइ ज़ाहिर त हिकिड़ो माण्हू हिकिड़ो ख़ाल पैदा थिए थो। इन ख़ाल खे पैदा पैदा थियणी ॾिजे ऐं कोशिशि इहा ई कजे त पहिरीं ॻाल्हि त असां हज़रत अली अलैहिस्सलाम जा जेके पंहिंजो समाजी सां या हुनजी जेको सियासी हवाले सां जेका हुनजी ज़िंदगी आहे, जेके ख़ुतबा आहिनि, उहे असां सवला करे आम माण्हुनि ते पहुचायूं। इन शइ जी निहायत सख़्तु ज़रूरत आहे। सची मूं पंहिंजो मौक़िफ़ इन हवाले सां पेश कयो छो त असां जॾहिं मौला फ़ज़ाइल त बयानु कयूं था, ठीकु आहे, मौला जा ख़ुतबा बयानु कयूं, पर उन जो मक़सदु छा आहे, उन जो कार्ज छा आहे, आम माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो रसी सघे थो। जॾहिं इहा शइ असां माण्हुनि ताईं न पहुचाईंदासीं त यकीनन असां ॼण हुनजी अहमियत खां वाक़ुफ़ थी न सघंदासीं। इहो हिकिड़ो मौक़िफ़ हुयो त नहजुल बलागा खे
सियासी हवाले सां ॾिसणु खपे ऐं इंतिज़ामी हवाले सां ॾिसणु खपे ऐं साॻिए वक़्तु सॼी जेका समाजी जी ज़िंदगी आहे उन सां हुनखे पेश करणु घुरिजे। इहो असांजे आलमनि खे कमु करणु घुरिज आहे।